ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 21/11/2024। सिर्फ मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हांखे हाणे टीचर ठही सभिनि खे मन वशीकरण मंत्र ॿुधाइणो। इहे तव्हां सभु ॿारनि जी ड्यूटी आहे। असां सभु ॿारनि जी ड्यूटी छा आहे? टीचर ठही करे सभिनि खे मन वशीकरण मंत्र ॿुधाइणो आहे। इहा असां ॿारनि जी ड्यूटी आहे। प्रश्न आहे, बाबा खे ॿारनि जो कुझु बि स्वीकार न कंदा आहिनि। बाबा खे ॿारनि जो कुझु बि स्वीकार न कंदा आहिनि। उत्तर आहे, जंहिंखे अहंकार आहे मां एतिरो ॾींदो आहे, मां एतिरी मदद करे सघंदो आहे। बाबा उन्हनि जो कुझु बि स्वीकार न कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि, मुंहिंजे हथ में चाबी आहे। चाहे मां कंहिंखे ग़रीब ठाहियां, चाहे कंहिंखे साहूकार ठाहियां। इहे बि ड्रामा में राज आहे। जंहिंखे अॼु पंहिंजी साहूकारी जो घमंड आहे, उहो कल्ह ग़रीब ठही वेंदा। ऐं ग़रीब ॿार बाप जे कार्य में पंहिंजी पाई सफ़ल करे साहूकार थी वेंदा। ओम शांति। इहे त रूहानी ॿार ॼाणंदा आहिनि कि बाप आहिनि असांखे नई दुनिया जो वरसो ॾियणु। इहे त ॿारनि खे पको आहे न कि जेतिरो असां बाप खे यादि कंदासीं ओतिरो पवित्र ठहींदासीं। जेतिरो असां सुठो टीचर ठाहींदासीं ओतिरो ऊच पद पाईंदासीं। बाप तव्हांखे टीचर जे रूप में पढ़ाइणु सेखारींदा आहिनि। तव्हांखे पोइ ॿियनि खे सिखलाइणो आहे। तव्हां पढ़ाइण वारा टीचर ज़रूरु ठाहींदा आहियो, बाक़ी तव्हां कोई जा गुरू न ठही सघंदा आहियो, सिर्फ़ु टीचर ठही सघंदा आहियो। गुरू त हिकु सतगुरू ई आहे, उहे सिखलाईंदा आहिनि। सर्व जो सतगुरू हिकु ई आहे, उहे टीचर ठाहींदा आहिनि। तव्हां सभिनि खे टीच करे रास्तो ॿुधाईंदा रहंदा आहियो। मनमना भव। बाप तव्हांखे इहा ड्यूटी रखी अथई। बाबा तव्हां ते इहा ड्यूटी रखी अथई कि मूंखे यादि करो ऐं पोइ टीचर बि ठहो। तव्हां कोई खे बाप जो परिचय ॾींदा आहियो त उनजो बि फ़र्ज़ु आहे बाप खे यादि करणु। टीचर रूप में सृष्टि चक्र जी नॉलेज ॾियणी पवंदी आहे। बाप खे ज़रूरु यादि करिणो पवंदो आहे न। बाप जी यादि सां पाप मिटिजी वेंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि असां पापात्मा आहियूं, हिन करे बाप सभिनि खे चवंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त तव्हांजा पाप मिटिजी वेंदा। ॿार ॼाणंदा आहिनि कि असां पापात्मा आहियूं, हिन करे बाप सभिनि खे चवंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झ मूंखे यादि करो त पाप कटिजी वेंदा। बाप ई पतित पावन आहे न। युक्ति ॿुधाईंदा आहिनि, मिठे ॿार तव्हांजी आत्मा पतित ठही आहे, जंहिं कारण शरीर बि पतित ठहियो आहे। पहिरियों त पवित्र हुयो, हाणे त अपवित्र ठहिया आहियो। हाणे पतित खां पावन ठाहिण जी युक्ति त ॾाढी सहज सम्झाईंदा आहिनि। बाप खे यादि करो त तव्हां पवित्र ठही वेंदा। उठंदे वेंदे हलंदे बाप खे यादि करो। उहे माण्हू गंगा सनानु कंदा आहिनि त गंगा खे यादि कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि उहो पतित पावनी आहे। गंगा खे यादि करण सां पावन ठही वञिणो आहे। परंतु बाप चवंदा आहिनि कोई बि पावन ठही न सघंदा आहिनि। पाणी सां कीअं पावन ठहींदा? बाप चवंदा आहिनि मां पतित पावन आहियां। हे ॿार, देश जे सभु धर्मनि खे छॾे मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही पोइ पंहिंजे घर मुक्ति धाम पहुची वेंदा। सॼो कल्प घर खे भुलिजिया आहियो। बाप खे सॼो कल्प कोई ॼाणंदो ई न आहे। हिकु ई बार बाप ख़ुदि अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि हिन मुख द्वारा। हिन मुख जी कितनी महिमा आहे न। गौमुख चवंदा आहिनि, उहा गौ त जानवर आहे, इहा आहे मनुष्यनि जी ॻाल्हि। तव्हां ॼाणंदा आहियो इहा वॾी माता आहे। ब्रह्मा बाबा
जे माता द्वारा शिव बाबा तव्हां सभिनि खे एडॉप्ट कंदा आहिनि। तव्हां हाणे बाबा बाबा चइण लॻिया आहियो न। बाबा बि चईंदा आहिनि हिन याची यात्रा सां तव्हांजा पाप कटणा आहिनि। ॿार खे बाप खे यादि करिणो पवंदो आहे न। ॿारनि खे बाप यादि पवंदो आहे न। उन्हनि जी शिकिल आदि दिलि में वेही रहंदी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जीअं आत्मा आहे उहो परमात्मा आहे। शिकिल में ॿियो कोई फ़र्क़ु ई न आहे। शरीर जे संबंध में त फीचर्स आदि अलॻि अलॻि हूंदा आहिनि, बाक़ी आत्मा त हिकु जहिड़ी आहे। जीअं असांजी आत्मा उअं ई बाबा बि परमात्मा। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा परम धाम में रहंदा आहिनि। असां बि परम धाम में रहंदा हुआसीं। बाप जी आत्मा ऐं असांजी आत्मा में कोई फ़र्क़ु न आहे। उहो बि बिंदी असां बि बिंदी। इहे ज्ञान ॿियो कोई में न आहे। तव्हांखे ई बाबा ॿुधायो अथई। बाप जे लाइ पोइ छा छा चई ॾींदा आहिनि। सर्वव्यापी आहे, पथर टिकर में आहे, जंहिंखे जो ईंदो आहे उहो चई ॾींदा आहिनि। ड्रामा प्लान अनुसार भक्ति मार्ग में बाप जे नाम रूप देश काल खे भुलिजी विया आहिनि, है न। तव्हां बि भुलिजी वेंदा आहियो। आत्मा पंहिंजे बाप खे भुलिजी वेंदी आहे। ॿार बाप खे भुलिजी वेंदो आहे त बाक़ी छा ॼाणे। गोया निधन जा थी वञे। धणी खे यादि ई न कंदा आहिनि। धणी जे पाठ खे ई न ॼाणंदा आहिनि। पंहिंजे खे भुलिजी वेंदा आहिनि। तव्हां सुठी रीति ॼाणंदा आहियो। बराबरि असां भुलिजी वियासीं। हाणे असां पहिरियों अहिड़ा देवी देवता हुयासीं। हाणे जानवर खां बि बदतर थी विया आहियूं। मुख्यतः असां पंहिंजी आत्मा खे बि भुलिजी विया आहियूं। हाणे रियलाइज़ केरु करावे। कोई बि जीव आत्मा खे इहो पतो न हूंदो कि असां आत्मा छा आहियूं, कीअं सॼो पाठ वॼाईंदा आहियूं। असां सभु आत्माऊं भाव आहियूं। ये ज्ञान कंहिं में आहे ई न। हिन समय सॼी सृष्टि तमो प्रधान ठही चुकी आहे। ज्ञान ई न आहे। तव्हां में बि हाणे ज्ञान आहे बुद्धि में। तव्हां में हाणे ज्ञान आयो आहे बुद्धि में कि असां आत्माऊं एतिरो समय पंहिंजे बाप जी ग्लानी कंदा आया आहियूं। ग्लानी कंदे कंदे बाप खां दूर थींदा वेंदा आहियूं। सीढ़ी उतरंदा विया आहियूं। ड्रामा प्लान अनुसार हीअ सभु थियणो आहे। बाप जी ग्लानी कंदा आहियूं। ग्लानी कंदे कंदे बाप सां दूर थी वेंदा आहियूं। सीढ़ी हेठि उतरंदा आया आहियूं। मूल ॻाल्हि थी वेंदी आहे बाप खे यादि करण जी। बाप ॿियो कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि। ॿारनि खे सिर्फ़ु बाप खे यादि करण जी तकलीफ़ आहे, है न। ॿारनि खे सिर्फ़ु बाप खे यादि करण जी तकलीफ़ आहे। बाप खे यादि करण जी तकलीफ़ थोरी आहे। बाप कॾहिं ॿारनि खे कोई तकलीफ़ न ॾेई सघंदा आहिनि। बाप कॾहिं ॿारनि खे कोई तकलीफ़ ॾेई सघंदा आहिनि छा। लॉ न चईंदो आहे। मतिलबु इहा व्रत रखो, बुख में रहो, ठंडे ठंडे पाणी सां सनानु करो, अहिड़ी तकलीफ़ूं बाबा कॾहिं ॾींदा। हेठि वियो, मथो टेको। बाप चईंदा आहिनि मां कोई बि तव्हांखे तकलीफ़ न ॾींदो आहे। कुझु बि प्रश्न आदि पुछंदा आहिनि त चईंदा आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि में टाइम वेस्ट छो कंदा आहियो। बाप खे यादि करो। मां आयो ई आहियां तव्हांखे वठी वञण लाइ। हिन करे तव्हां ॿारनि खे बाबा चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांखे वठी वञण लाइ। मां कोई खे तकलीफ़ न ॾींदो आहे। कुझु बि प्रश्न आदि पुछंदा आहिनि त चईंदा आहिनि हिन ॻाल्हियुनि में तव्हां टाइम वेस्ट छो कंदा आहियो। बाप खे यादि करो। मां आयो ई आहियां तव्हांखे वठी वञण लाइ। हिन करे तव्हां ॿारनि खे यादि जी यात्रा सां पावन ठाहिणो आहे।
बसि मां ई पतित पावन बाप आहियां। बाप युक्ति ॿुधाईंदा आहिनि, किथे बि वञो बाप खे यादि करो। पूरी दुनिया में हिकु ई पतित पावन आहे। 84 जे चक्कर जो राज बि बाबा सम्झायो अथई। हाणे पंहिंजी जांच करणी आहे, केसि ताईं असां बाप खे यादि कंदा आहियूं। बसि ॿियो कोई तरफ़ जो वीचार न करिणो आहे। ये मोस्ट ईज़ी आहे बाप खे यादि करणु। ॿार थोरो वॾो थींदो आहे त ऑटोमेटिकली माउ बाप खे यादि करणु लॻी वेंदो आहे न। तव्हां बि सम्झो असां आत्मा आहियूं, बाप जा ॿार आहियूं। यादि छो करिणो पवंदो आहे? छो जी असांजे मथां पापनि जो बोझ ॾाढो चढ़ियल आहे। उहो हिन यादि सां ई ख़तमु थींदो। हिन करे गायन आहे न, हिकु सेकेंड में जीवन मुक्ति। जीवन मुक्ति जो मदार पढ़ाई ते ऐं मुक्ति जो मदार यादि ते आहे न। जीवन मुक्ति जो आधार पढ़ाई ते आहे, मुक्ति जो आधार यादि ते आहे। उन ॾींहुं बाबा चई न, मुक्ति मतिलबु मनमना भव, जीवन मुक्ति मतिलबु मध्याजी भव। त असांखे छो बाबा खे यादि करिणो आहे? छो असांजे मथां पापनि जो बोझ ॾाढो आहे। जेतिरो तव्हां बाप खे यादि कंदव, पढ़ाई ते ध्यानु ॾींदव, त ऊच नंबर में मर्तबो पाईंदव। धंधो आदि त भल कंदा रहो, बाप कोई मना न कंदा आहिनि। धंधा आदि जो तव्हां कंदा आया आहियो उहो बि ॾींहुं राति यादि रहंदो आहे। त हाणे बाप हिन इहे रूहानी धंधो ॾींदा आहिनि। पंहिंजे खे आत्मा समझ, मूंखे यादि करो और 84 जे चक्कर खे यादि करो। मूंखे यादि करण सां तव्हां सितो प्रधान थी वेंदा। इहे बि सम्झंदा आहियो। हाणे त पुराणो चोलो आहे, पोइ सितो प्रधान नयो चोलो मिलंदो। बाबा चईंदा आहिनि, इहे बि सम्झंदा आहियो कि हाणे त सम्झो इहो पुराणो चोलो आहे, पोइ असांखे सितो प्रधान नयो चोलो मिलंदो। पाण वटि बुद्धि में तंत्र रखिणो खपे, जंहिंसां ॾाढो फ़ाइदो थियणो आहे। जे स्कूल में सब्जेक्ट्स त ॾाढा हूंदा आहिनि, पोइ बि इंग्लिश में मार्क्स सुठी हूंदी आहे, छो जो इंग्लिश आहे मुख्य भाषा। उन्हनि जो पहिरियों राज्य हुयो, इन करे उहो जास्ती हलंदी आहे अंग्रेजी। हाणे बि भारतवासी कर्ज़दार आहिनि, भल कोई केतिरो बि धनवान आहे, परंतु बुद्धि में इहे त आहे न। असांजे राज्य में जो हेड्स, असांजे राज्य जा जो हेड्स आहिनि उहे कर्ज़दार आहिनि। गोया असां भारतवासी कर्ज़दार आहियूं। मतिलबु जो वॾा वॾा जो देश खे हलाइण वारा आहिनि, उन्हनि जे मथां कर्ज़ आहे न, त मतिलबु असां भारतवासी कर्ज़दार आहियूं। प्रजा ज़रूरु चईंदी न असां कर्ज़दार आहियूं। ये बि सम्झ खपे। जबकि कोई राज्य जी स्थापना करो था, तव्हां ॼाणंदा आहियो असां सभी इन्हनि सभिनि कर्ज़नि सां छुटी करे सॉल्वेंट ठहींदा आहियूं। पोइ अधु कलाक असां कोई बि कर्ज़ उठाइण वारा न आहियूं। कर्ज़दार पतित दुनिया जा मालिक आहिनि। हाणे असां कर्ज़दार बि आहियूं, पतित दुनिया जा मालिक बि आहियूं। असांजो भारत अहिड़ो आहे, ॻाईंदा आहिनि न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां ॾाढा साहूकार हुआसीं, परिज़ादियूं हुआसीं। इहे यादि रहंदो आहे। असां अहिड़े विश्व जा मालिक हुआसीं, हाणे बिल्कुलु कर्ज़दार पतित थी विया आहियूं। इहे खेल जी रिज़ल्ट बाप बतलाईंदा रहंदा आहिनि। रिज़ल्ट छा थी? तव्हां ॿारनि खे स्मृति आई? सतयुग में असां केतिरा साहूकार हुआसीं। केरु तव्हांखे साहूकार ठाहियो? ॿार चईंदा बाबा तव्हां असांखे केतिरो साहूकार ठातो हुयो। हिकु बाप ई साहूकार ठाहिण वारो आहे, है न। हिकु बाप ई साहूकार ठाहिण वारो आहे।
दुनिया न ॻाल्हियुनि खे न ॼाणदी आहे। लख वर्ष चई ॾियण सां सभु भुलिजी विया आहिनि, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। तव्हां हाणे सभु कुझु ॼाणे विया। असां पद्मा पदम साहूकार हुयासीं, ॾाढा पवित्र हुयासीं, ॾाढा सुखी हुयासीं। हुते कूड़ पाप आदि कुझु हूंदो न आहे। सॼी विश्व ते तव्हांजी जीत हुई, गायन बि आहे न। शिव बाबा तव्हांजो ॾींदा आहियो, उहो कोई बि ॾेई न सघंदा आहिनि। कोई जी ताक़त न आहे जो अधु कल्प जो सुख ॾेई सघे। शिव बाबा जो असांखे ॾियनि था, उहो ॿिए कंहिंजी ताक़त न आहे जो अधु कल्प सुख ॾेई सघनि। बाप चईंदा आहिनि भक्ति मार्ग में बि तव्हांखे ॾाढो सुख अथाह धन रहंदो हुयो। केतिरा हीरे जवाहरात हुया जो पोइ पिछाड़ी वारनि जे हथ में वेंदा आहिनि। अधु कल्प जो सुख कोई ॾेई न सघे, कंहिंजी ताक़त न आहे। बाप चईंदा आहिनि भक्ति मार्ग में बि तव्हां ॾाढो सुख धन रहंदो आहे। केतिरा हीरे जवाहरात हुया। कल्ह बाबा चई न 3500 वर्ष जो पोइ पिछाड़ी वारनि जे हथ में ईंदा। हाणे त उहा चीज ई ॾिसण में न ईंदी आहे। तव्हां फ़र्क़ु ॾिसंदा आहियो न। तव्हां ही पूज्य देवी देवता हुयो, तव्हां ही हाणे पुजारी ठहिया आहियो। आपे ही पूज्य, आपे ही पुजारी। बाप कोई पुजारी न ठाहींदा आहिनि, परंतु पुजारी दुनिया में त ईंदा आहिनि न। बाप त एवर पूज्य आहे, उहो कॾहिं पुजारी न थींदा आहिनि। उन्हनि जो धंधो आहे तव्हांखे पुजारी सां पूज्य ठाहिणु। रावण जो कमु आहे तव्हांखे पुजारी ठाहिणु। इहा दुनिया में कंहिंखे पतो न आहे। त बाबा चवनि था इहा दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे कि बाबा पूज्य ठाहींदा आहिनि असांखे। बाबा जो धंधो आहे पूज्य ठाहिणु, रावण जो कमु आहे पुजारी। ये दुनिया में कंहिंखे पतो न आहे। तव्हां बि भुलिजी वेंदा। रोज़ रोज़ बाप सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाप जे हथ में आहे कंहिंखे साहूकार ठाहे, कंहिंखे ग़रीब ठाहे। बाप चईंदा आहिनि जो साहूकार आहिनि उन्हनि खे त ग़रीब ज़रूरु ठाहिणो आहे। ठहींदा ई, उन्हनि जो पार्ट ई अहिड़ो आहे, उहो कॾहिं ठहिरी न सघंदा। उहो कॾहिं बि ठहिरी न सघंदा। बाप चईंदा आहिनि जो साहूकार आहे उन्हनि खे ग़रीब ज़रूरु ठहिणो ई आहे। उन्हनि जो पार्ट अहिड़ो आहे, उहो कॾहिं ठहिरी न सघंदा। धनवान खे अहंकार बि रहंदो आहे न, मां फलानो आहियां, इहे असांजा आहिनि। घमंड तोड़ण लाइ बाबा चईंदा आहिनि। इहे जॾहिं ईंदा ॾियण लाइ त बाबा चईंदा कि दरकार न आहे। इहे पाण वटि रखो, जॾहिं ज़रूरत हूंदी त पोइ वठी वठंदासीं। छो जो ॾिसंदा आहिनि कम जा ई न आहिनि। पंहिंजो घमंड आहे त इहे सभु बाबा जे हथ में आहे न, वठिणो व न वठिणो। बाबा पैसा छा कंदा, दरकार ई न आहे। इहे त तव्हां ॿारनि जे लाइ मकान ठहनि था, अची करे बाबा सां मिली करे ई वञिणो आहे। मिली करे वञिणो आहे, सदैव त रहणो न आहे। पैसे जी छा दरकार रहंदी। कोई लश्कर, बाबा चवनि था कोई लश्कर व तोपियूं आदि थोड़ी खपनि। बाबा चईंदा आहिनि कि जॾहिं कोई ईअं पैसा ॾियणु ईंदा त बाबा चईंदा दरकार न आहे, जॾहिं हूंदो तॾहिं वठंदासीं। इहे त ॿारनि जे लाइ मकान ठहनि था, अची करे बाबा सां मिली करे वञिणो आहे। सदैव त रहणो न आहे। पैसे जी कोई दरकार, पैसे जी छा दरकार रहंदी। कोई लश्कर व तोप आदि थोड़ी खपनि जो एॾा पैसा खपनि। छो जो हिननि में ॾाढा पैसा खपंदा न, बॉम्ब्स वग़ैरह ख़रीद करण में। तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो, हाणे युद्ध जे मैदान में आहियो। तव्हां ॿियो कुझु बि न कंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि बाप जे
तव्हां ॿियो कुझु बि न कंदा आहियो सिवाय बाप जी यादि जे। बाप जी फरमान, बाबा फरमान कई मूंखे यादि करो त एतिरी शक्ति मिलंदी तव्हांखे। ये तव्हांजो धर्म ॾाढो सुख ॾियण वारो। बाबा सर्वशक्तिवान, तव्हां उन्हनि जा ठहींदा आहियो। सॼो मदार यादि जी यात्रा ते आहे। हिते तव्हां ॿुधंदा आहियो, पोइ हुन ते मंथन हलंदो आहे। हिते तव्हां ॿुधंदा आहियो, पोइ मंथन हलंदो आहे। जीअं गांइ खाई करे पोइ गारदी आहे न, मुख हलंदो ई रहंदो आहे। तव्हां ॿारनि खे बि चईंदा आहिनि ज्ञान जी ॻाल्हियुनि खे खूब वीचार करो। बाबा सां असां छा पुछूं? बाबा त चईंदा आहिनि मनमना भव। जंहिंसां ई तव्हां सतो प्रधान ठहींदव। इहे एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे। असांजी एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण ठहिणो ई आहे। ये ऑटोमेटिकली अंदर में अचणो खपे। कोई जी ग्लानी व पाप कर्म आदि कुझु बि न थिए। कोई बि तव्हांखे उल्टो कर्म न करणो खपे। नंबर 1 आहे इहे देवी देवता आहियूं। पुरुषार्थ सां ऊच पद पायो आहे न, उन्हनि जे लाइ गायन आहे अहिंसा परमो देवी देवता धर्म। कंहिंखे मारण इहे हिंसा थी वई। बाप सम्झाईंदा आहिनि त पोइ ॿारनि खे अंतर्मुखी थी पंहिंजे खे ॾिसणो आहे। असां कीअं अहिड़ा ठहिया आहियूं? असां कीअं ठहिया आहियूं? बाबा खे असां यादि कंदा आहियूं। केतिरो समय यादि कंदा आहियूं। एतिरी दिलि लॻी वञे जो यादि कॾहिं भुलिजे ई न। हाणे बेहद जो बाप चईंदा आहिनि तव्हां आत्मायूं मुंहिंजी संतान आहियो। सो बि तव्हां आदि सनातन आहियो। उहो त आशिक माशूक हूंदा आहिनि। उन्हनि जी यादि जिस्मानी यादि जीअं साक्षात्कार थींदो आहे पोइ गुम थी वेंदा आहिनि, वैसे उहो बि साम्हूं अची वेंदा आहिनि। हुन ख़ुशी में खाईंदा पीअंदा यादि कंदा रहंदा आहिनि हिक ॿिए खे। तव्हांजी हिन यादि में त ॾाढो बल आहे। हिकु बाप खे यादि कंदा रहंदव ऐं तव्हांखे पोइ आत्मा भविष्य पंहिंजो भविष्य यादि ईंदो। विनाश जो साक्षात्कार बि थींदो। अॻियां हली जल्दी जल्दी विनाश जो साक्षात्कार थींदो। पोइ तव्हां चई सघंदव कि हाणे विनाश थियणो आहे। बाप खे यादि करो। बाबा ये सभु कुझु छॾे ॾिनई न। कुझु बि पिछाड़ी में यादि न अचे। हाणे तव्हां पंहिंजी राजधानी में हलो। नई दुनिया में ज़रूरु वञिणो आहे। योग बल सां सभु पाप भस्म करे छॾिणा आहिनि। हिन में ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। घड़ी घड़ी बाप खे भुलिजी वेंदा आहियूं। छो जी उहा वॾी महीन चीज़ आहे न शिव बाबा। मिसाल त ॾींदा आहिनि न सर्प जो। महीन चीज़ आहे इन करे बाबा घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। मिसाल बि ॾींदा आहिनि सर्प जो, भ्रमरी जो। उहो हिन समय जो ई आहे। भ्रमरी कमाल कंदी आहे न, उन्हनि सां तव्हांजी कमाल झांसी आहे। बाबा लिखंदा आहिनि न ज्ञान जी बू कंदा रहो, आख़िरी जागी वेंदा काथे? तव्हां वटि ई ईंदा। हिकु ऐड थींदा वेंदा। तव्हांजो नामाचार थींदो वेंदो। हाणे त ॾाढा थोरा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान जो खूब वीचार सागर मंथन करिणो आहे। जो ॿुधियो हुनखे उगारदा रहो। अंतर्मुखी थी ॾिसणो आहे कि बाप सां अहिड़ी दिलि लॻल आहे जो कॾहिं भुलिजी न।
ॿियो आहे कोई बि प्रश्न आदि पुछण में पंहिंजो टाइम वेस्ट न करे याद जी यात्रा में सां स्वयं खे पावन ठाहिणो आहे। अंत समय में हिकु बाप जी यादि जे सवाइ ॿियो कोई वीचार ई न अचे। इहो अभ्यास हाणे खां ई करिणो। वरदाना दृढ़ संकल्प रूपी वृत्ति द्वारा वृत्तियुनि खे परिवर्तन करण वारा महान आत्मा ठहो। महान ठहण जो मुख्य आधार पवित्रता है। हिन पवित्रता जे व्रत के प्रतिज्ञा जे रूप में धारण करणो आहे, अर्थात महान आत्मा ठहणो। कोई भी दृढ़ संकल्प रूपी व्रत वृत्ति के बदले ॾींदा है ना। बाबा चवनि था कि पवित्रता जे व्रत जी प्रतिज्ञा जे रूप में धारणा करणो आहे। पवित्रता जे व्रत के प्रतिज्ञा जे रूप में धारण करणो अर्थात महान आत्मा ठहणु। कोई भी दृढ़ संकल्प रूपी व्रत वृत्ति के बदले ॾींदो आहे। पवित्रता जो व्रत वठणु अर्थात पंहिंजी वृत्ति खे श्रेष्ठ ठाहिणु। व्रत रखणु अर्थात स्थूल रीति सां परहेज़ करणु, मन में पक्को संकल्प वठणु। जो त पावन ठहण जो व्रत वरितो आहे ऐं असां आत्मा भाव आहियूं। व्रत रखणु अर्थात स्थूल रीति सां परहेज़ करणु, मन में पक्को संकल्प वठणु। स्थूल चीजनि जो परहेज़ कंदा आहियूं, मन में सुठो पक्को संकल्प कंदा आहियूं न। व्रत जी रीति जो माना खाईंदा त पावन ठहण जो व्रत वरितो आहे ऐं असां भाव आहियूं, आत्मा भाव आहे। इहे ब्रदरहुड जी वृत्ति ठाही आहे। त अॼु सभु हाणे सभु पावन ठहण जो व्रत वरितो आहे ऐं आत्मा भाव आहे। ब्रदरहुड जी वृत्ति ठाही आहे। हिन वृत्ति सां ब्रह्मण महान आत्मा ठही वेंदा। हिन वृत्ति सां ब्रह्मण महान आत्मा ठही वेंदा। स्लोगन आहे व्यर्थ सां बचणो आहे त मुख ते दृढ़ संकल्प जो बटन लॻाए छॾियो। हिन व्यर्थ ॻाल्हियुनि खां बचणो आहे त मुख में दृढ़ संकल्प जो बटन लॻाए छॾियो। अॼु बाबा जो वरदान भी यही आहे कि दृढ़ संकल्प रूपी वृत्त द्वारा वृत्ति के परिवर्तन करो। वृत्ति में सरसार है भाव। और पाण बाबा चवनि था व्यर्थ सां बचणो आहे त मुख में भी दृढ़ संकल्प जो बटन लॻाए छॾियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।